सभिनी ॾिसंदड़नि खे मुंहिंजो प्रणाम। मुंहिंजो नालो एहसान अहमद उर्साणी आहे। आउं जामिया महराण ॼामशोरो में प्रोफेसर आहियां। सिंधीअ में साइंसी इल्म खे आम करणु मुंहिंजो मशग़लो आहे। हिन लेक्चर जो मौज़ू आहे जियाभ्यासी इर्तिक़ाउ यानी बायोलॉजिकल इवोल्यूशन। इहो मौज़ू 1.5 सदीअ खां छिते बहस हेठि रहंदो अचे। हिन लेक्चर में आउं जियाभ्यासी इर्तिक़ाउ यानी बायोलॉजिकल इवोल्यूशन वारे नज़रिए जो पस मंज़र पेश कंदुसि, उन जा बुनियादी नुक़्ता बयानु कंदुसि ऐं मिसाल ॾींदुसि। पर शुरू करण खां अॻु में आउं तव्हां सभिनी खे दरख़्वास्त कंदुसि त महिरबानी करे सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं हीअ वीडियो पसंदि अचे त ज़रूरु लाइक कंदा। सदियुनि खां इंसान पंहिंजे चौधारी जीत ॼणनि पखियुनि ऐं जानवरनि खे न रुॻो ॾिसंदो अचे बल्कि उन्हनि खे पंहिंजे इस्तेमाल लाइ संभालींदो पालींदो बि अचे त पंहिंजी ख़ुराक बि बनाईंदो अचे। पर पाण हमेशह इहो सम्झंदा आया आहियूं त इहे समूरा जानवर हयातीअ जी इब्तिदा खां पीढ़ी दर पीढ़ी इन ई शिकिलो सूरत में मौजूदु रहंदा अचनि। तंहिंखां सवाइ अनेक एतक़ादनि जे बुनियाद ते असां पाण खे सभिनी खां अशरफ मख़लूक बि ॼातो आहे ऐं इहो बि भायो आहे त इंसान बाक़ी समूरी जीवत खां बिल्कुलु निरालो ऐं जियाभ्यासनि यानी बायोलॉजिकली बिल्कुलु धार आहे। पर पोयनि कुझु सदियुनि खां पेश ईंदड़ साइंसी दरियाफ़्तुनि ऐं ईजादुनि जे करे इंसानी समाज में ईंदड़ तकड़ियूं तब्दीलियूं ॾिसंदे इहो सोचणु फितरी हो त इंसानी समाज इर्तिक़ाउ मां गुज़रंदो अचे। इंसान जूं वसंदियूं माज़ीअ में एतिरियूं वॾियूं न हुयूं जेतिरियूं वॾियूं हाणे आहिनि। कंहिं दौर में इंसान रुॻो शिकारी ऐं लाॾऊ कबीलनि में रहंदो हो ऐं संदसि मुस्तक़िल ऐं वॾियूं वसंदियूं न हूंदियूं हुयूं। शिकार करण लाइ असांजे तरीक़नि में बि वक़्त साण सुधारो आयो आहे। उनखां सवाइ असां खाधे खे रधण बि पोइ सिखियो आहे। पाण केतिरियूं ॿोलियूं मरंदे बि ॾिठियूं आहिनि जेके माज़ीअ में ॻाल्हायूं वेंदियूं हुयूं ऐं पाण मिड़नी ज़िंदा ॿोलियुनि में तब्दीलियूं ईंदे बि त ॾिठियूं आहिनि। तंहिं करे अहिड़ी सोच पैदा थियणु लाज़मी हो त इब्तिदा खां ई न इंसान तहज़ीब याफ़्ता रहियो हूंदो, न इब्तिदा खां ई लिखंदो पढ़ंदो हूंदो ऐं न ई जिस्म खे ईअं ढकींदो हूंदो जीअं अॼु ढके थो। इन्हनि समूरियुनि ॻाल्हियुनि जो मंतकी नतीजो इहो थो निकिरे त इंसान यकीनन हमेशह इन शिकिलो सूरत में मौजूदु न रहियो हूंदो जंहिं सूरत में अॼु मौजूदु आहे। मतिलब त इंसान में जियाभ्यासी इर्तिक़ाउ यानी बायोलॉजिकल इवोल्यूशन पिणु थींदो रहियो हूंदो। चार्ल्स रॉबर्ट डार्विन 27 डिसंबर 1831 ते बरतानवी रॉयल नेवीअ जे ॿेड़े ते 5 सालनि जी सामूंडी मुहिम जोईअ ते निकितो। इन मुहिम जोईअ दौरान डार्विन अहिड़नि केतिरनि ई जानवरनि जूं पिंडजात यानी फॉसिल्स हथु करे वरितियूं जिन जा नसुल उन वक़्तु वजूद न रखंदा हुआ। इन मां डार्विन खे पकी साबिती मिली त माज़ीअ में अहिड़ा केतिरा ई जानवर मौजूदु हुआ जिन जा नसुल ख़तम थी नापैद थी चुका आहिनि ऐं अॼु उहे वजूद नथा रखनि। तंहिंखां सवाइ हुन महसूसु कयो त अॼु मौजूदु केतिरा ई जानवर नापैद थी वियल जिन्सुनि यानी स्पेशीज़ जूं उसरियल यानी इर्तिक़ाउ कयल सूरतूं ॾिसजनि था। छाकाणि त पिंडजात यानी फॉसिल्स में अहिड़ा ढांचा मिलिया जेके कंहिं अॼोके नसुल ऐं कंहिं नापैद थी वियल नसुल जे विच वारे दौर जा इर्तिक़ाई मरहला थे ॾिसजा। हुन पिंडजात जा अहिड़ा केतिरा ई नमूना हथु करे वरिता ऐं अॼोकनि केतिरनि ई जानवरनि जूं अवाइली सूरतूं घड़े वरितियूं ऐं इन नतीजे ते पहुतो त समूरा जानदार इर्तिक़ाउ मां गुज़री रहिया आहिनि ऐं समूरियूं जिन्सूं यानी स्पेशीज़ अवाइली नसुलनि जूं उसरियल यानी इर्तिक़ाउ कयल सूरतूं आहिनि। पर इर्तिक़ाउ वारे समूरे ख़्याल जो सभ खां अहम नतीजो इहो पिए निकितो त कंहिं नसुल जा रुकन इर्तिक़ाउ जूं मुख़्तलिफ़ वाटूं अख़्तियार कंदे मुस्तक़बिल में बिन मुख़्तलिफ़ सूरतूं अख़्तियार करे सघिया थे।
इन जो मतिलबु त अॼु मौजूदु केतिरनि ई मुख़्तलिफ़ नसुलनि सां वास्तो रखंदड़ जानदारनि जो पुरख यानी एंसेस्टर साॻियो थी सघियो थे। चार्ल्स रॉबर्ट डार्विन मूजिबि समूरी जीवत हिक ई मुश्तरक पुरख यानी कॉमन एंसेस्टर जो औलाद आहे। हुन पंहिंजे पिंडजात वारनि दरियाफ़्तुनि खे सहेड़े 1859 धारे किताबी सूरत में शाया करायो। ऑन दी ओरिजिन ऑफ स्पेशीज़ जे उनवान सां शाया करायल किताब में हुन इर्तिकाव जो मुकमिल साइंसी नज़रियो पेश कयो ऐं इर्तिकाव जे हक़ में अहिड़ा पुरज़ोर दलील ॾिना जिन खे रद्द करणु मुश्किल हो। संदसि मूजिबि इर्तिकाव जे अमल जो मुहरिक फितरी चूंड यानी नेचुरल सिलेक्शन आहे। फितरी चूंड ज़रिए इर्तिकाव खे डार्विन हेठियनि चइनि नुक़्तनि सां बयानु करे थो। पहिरियों, अक्सर ख़सलतूं मौरूसी आहिनि जेके पीढ़ी दर पीढ़ी मुंतक़िल थींदियूं अचनि। ॿियों, हिक ई नस्ल सां तइल्लुक़ रखंदड़ हर जीव खे पंहिंजूं इन्फ़रादी ख़सलतूं पिणु हूंदियूं आहिनि। टियों, जेतिरो औलाद पैदा थिए थो ओतिरो बकाउ करे नथो सघे। चौथों, कंहिं आबादीअ अंदरि बकाउ करण ऐं वियामण जा बहितर इम्कान उन्हनि जीवन लाइ हूंदा आहिनि जिन लाइ माहौल यानी फितरत मुवाफ़िक़ हुजे। अहिड़ीअ रीति फितरी चूंड यानी नेचुरल सिलेक्शन तहत उन्हनि ख़सलतुनि जी वाधवीजी थिए थी जेके जीव जे असुल कारज में वधीक कारआमद हुजनि। इन नज़रिए मुताबिक़ अॼु मौजूदु इंसान जंहिंखे माण्हूभ्यास यानी एंथ्रोपोलॉजी में आकिलमान यानी होमोसेपियन जे नाले सां सॾिजे थो, पिणु अॻु में मौजूदु जानवरनि जी हिकु सुधरियल उसरियल इर्तिकाई सूरत आहे ऐं माज़ीअ में कॾहिं इंसान ऐं बनमांस यानी एप जो हिकु मुश्तरक पुरख यानी कॉमन एंसेस्टर हो। डार्विन जे इन नज़रिए छितो बहस छेड़े छॾियो ऐं इंग्लिस्तान जी चर्च जा पादरी कावड़जी पिया, छाकाणि त इहो नज़रियो मज़हबी अक़ीदनि सां सिधो सौं टकराव में हो, जिन पटांदर इंसान अशरफ मखलूक हो ऐं उनखे ख़ुदा ख़ासि मक़सदनि सां बाक़ी जानवरनि खां अलॻि ऐं मथां करे ख़लकियो हो। 12 फरवरी 2009 ते चार्ल्स रॉबर्ट डार्विन जी पैदाइश खे 200 साल पूरा थिया। इन मौक़े ते इंग्लिस्तान जी चर्च डार्विन खां इहो चई माफ़ी घुरी त इर्तिकाव जो नज़रियो क्रिस्तानी अक़ीदनि सां टकराव में न आहे ऐं तॾो की चर्च खां ग़लती थी हुई। माफ़ी घुरण वारो चर्च जो अमल दर हक़ीक़त फिकाईअ खां बचण जी आख़िरी कोशिश हो। जीअं त साइंसी नज़रिया मुशाहिदनि ऐं पोइ नेठ साबितीअ जे बुनियाद ते आधारियल हूंदा आहिनि, तंहिं करे आम तस्लीमी उन्हनि जो मुक़दर हूंदी आहे। डार्विन वारे दौर में टेक्नोलॉजी यानी टेक्नीभ्यास ऐं बायोलॉजिकल साइंस यानी जियाभ्यासी साइंस तरक़ीअ जे उन पद ते न हुई जंहिं पद ते हिन वक़्तु आहे। तंहिं करे अॼु असां वटि मुख़्तलिफ़ नस्लनि में फ़र्क़ु ऐं हिकु जहिड़ाई सम्झण लाइ ऐं मापण लाइ DNA आधारियल तरीक़ा मौजूदु आहिनि। अॼु असीं ॼाणूं था त चिंपैंज़ी ऐं इंसान में DNA जी शराकत यानी हिकु जहिड़ाई 98.8% आहे ऐं केले ऐं इंसान जे विच में DNA जी शराकत 60% आहे। अॼोको इंसान लखें वरियनि जे इर्तिकाव खां पोइ ॿियनि जानवरनि खां घणो मुख़्तलिफ़ हूंदे बि साणनि केतिरियूं ई हिकु जहिड़ायूं रखे थो, जेके जियाभ्यासी इर्तिकाव जा जीअरा जाॻंदा सबूत आहिनि। डार्विन खां पोइ पाण खे केतिरियूं ई ॿियूं पिंडजात यानी फॉसिल्स मिलियूं आहिनि ऐं टेक्नीभ्यासी तरक़ीअ सबबि पाण वटि कार्बन डेटिंग यानी कार्बन आधारियल ॼमार कथ जा तरीक़ा मौजूदु आहिनि। उन्हनि लधल फॉसिल्स
जी ॼमार कथ मां इहो साबित थी चुको आहे त 25 करोड़ वरह अॻु थणाइता जानवर यानी मैमल्स वजूद न रखंदा हुआ, छाकाणि त थणाइतनि जानवरनि जूं मिलियल समूरियूं फॉसिल्स 25 करोड़ वरहनि खां घटि पुराणियूं आहिनि। तंहिंखां सवाइ पाण जियाभ्यासी इर्तिकाब खे तजर्बेगाह यानी लेबोरेटरीअ अंदरि पिणु साबित करे चुका आहियूं। केतिराई जीवड़ा आहिनि जिन जी हिक पीढ़ीअ जी ॼमार चंद कलाक आहे, तंहिं करे संदन समन पीढ़ियुनि खे मुख़्तलिफ़ माहौलनि में पलजंदो ऐं बदिलजंदो ॾिसणु मुमकिन आहे। हिक ई नस्ल सां वास्तो रखंदड़ जीतनि जी वॾी आबादीअ खे मुख़्तलिफ़ गिरोहनि में विरहाए मुख़्तलिफ़ माहौलनि में रखियो वियो ऐं केतिरनि ई पीढ़ियुनि खां पोइ ॾिठो वियो त हर गिरोह जी नई पीढ़ी पंहिंजे पंहिंजे माहौल मुताबिक़ घटिजी चुकी आहे ऐं ॿियनि गिरोहनि जी पीढ़ीअ खां ॿिन मुख़्तलिफ़ आहे। अॼु जो इंसान पिणु इर्तिकाब मां गुज़री रहियो आहे। न रुॻो इहो हर वक़्तु तब्दीलीअ हेठि आहे, बल्कि इन तब्दीलीअ जी शरह अॻु खां बि घणी आहे। पोयनि किन हज़ार वरहनि में इंसान अंदरि जेके तब्दीलियूं रूनुमा थियूं आहिनि, तिन में अख जे तारे जा मुख़्तलिफ़ रंग जहिड़ोकि नीरो ऐं साओ रंग पैदा थियणु, कारनि वारनि खां सवाइ ॿियनि रंगनि जा वार उसरणु शामिल आहे। उन खां सवाइ ॿियूं बि तब्दीलियूं थींदे नज़र अची रहियूं आहिनि। मिसाल तौरु हाणे अकुल ॾाढो घणो देरि सां निकिरंदी आहे ऐं हर ईंदड़ पीढ़ीअ में इहा देरि वधंदी पई वञे। केतिरनि माण्हुनि खे त अकुल ॾाढा सॼी उमिरि कान निकिरंदी आहे। इन जो सबबु इहो आहे जो इंसान खाधे खे रधे नरम करे खाइणु शुरू कयो ऐं उन करे इंसान जी ॾियारी नंढड़ी थींदी वई ऐं अकुल ॾाठ जे लाइ जाइ नाकाफ़ी थी पई। तंहिं करे अकुल ॾाठ निकिरण सां तकलीफ़ थींदी आहे। हिकु साइंसी अंदाज़े मुताबिक़ अकुल ॾाठ जल्द इंसानी नस्ल मां ख़तमु थी वेंदी। जीअं त इंसान अटकल 10,000 साल अॻु चौपायो माल धारणु शुरू कयो, तंहिं करे इंसानी नस्ल में इहा इढ यानी जीन वधंदी नज़र अची रही आहे, जेका पाण खे जानवरनि जो खीर हज़म करण में मदद ॾिए थी। इहा इढ यानी जीन सभ खां पहिरीं 6,000 साल अॻु यूरोपी नस्ल में पैदा थी। तंहिंखां पोइ इहा 3,000 साल अॻु अफ्रीका जे माण्हुनि में पैदा थी। अॼु अटकल 90% माण्हुनि में इहा जीन मौजूदु आहे। अॼु बि इंसान में बीमारियुनि सां विढ़ण लाइ केतिरियूं ई नयूं इढूं यानी जीन्स आम थी रहियूं आहिनि। मिसाल तौरु अफ्रीका जे माण्हुनि में मलेरिया सां विढ़ण लाइ इढूं तकिड़ो आम थी रहियूं आहिनि। हिन वक़्तु वॾनि शहरनि में रहंदड़ माण्हुनि में टीबी ऐं कोढ़ सां विढ़ण लाइ इढूं यानी जीन्स तेज़ीअ सां आम थी रहियूं आहिनि। अॼु इंसान जो दिमाग़ एतिरो वॾो कोन्हे जेतिरो अॼु खां 20,000 साल अॻु हो। दरअसल गुज़रंदड़ वक़्त सां समूरनि जानवरनि जो दिमाग़ सुसी रहियो आहे। साइंसदान इन नतीजे ते पहुता आहिनि त नंढड़ो दिमाग़ वधीक काराइतो आहे ऐं उन सां जानवर तोड़े इंसान वधीक पुरअमन थी रहिया आहिनि। अॼु असीं ॼाणूं था त धरतीअ ते समूरी जीवत उन यक घरड़ियाती जीवत यानी यूनिसेल्युलर ऑर्गेनिज़म मां फुटी निकिती आहे, जेका अॼु खां अटकल 3.5 अरब साल या 4 अरब साल अॻु वजूद में आई हुई। अॼु जियाभ्यासी इर्तिकाब जो नज़रियो समूरनि मुल्कनि में साइंस जे सभिनी शागिर्दनि खे पढ़ायो वञे थो ऐं तस्लीम कयो वञे थो, पर असांजे दर्सी किताबनि में इर्तिकाब जो नज़रियो पढ़ाइण जे बावजूद साॻियनी दर्सी किताबनि में
उन जे ख़िलाफ़ु लिखियो थो वञे। इहो साइंस ऐं मज़हब खे मुंझाईंदे साइंस जे शागिर्दनि खे गुमराह करण बराबरि आहे। अचो त साइंस खे साइंस करे ॼाणूं ऐं मज़हब खे साइंस खां धार रखण जो पको इरादो करियूं। इन सां ई मूंखे इजाज़त ॾींदा। जीए सिंध।